एनुअल लोकल एग्ज़ामिनेशन्स यानी जेके सालियाना मक़ामी इम्तिहान मक़ामी सतह जा पहिरें खां वठी 8 दर्जे ताईं हीअ अहिड़े क़िस्म जा इम्तिहान आहिनि जंहिंमें को बि ॿारु फेल नथो कयो वञे। हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को हिकु बि ॿारु फेल नाहे थियणो करिणो ई नाहे त पोइ आख़िर हीअ इम्तिहान वरिता ई छो था वञनि। ॻाल्हि रुॻो हिते ख़तमु न आहे, सवाल केतिरा ई आहिनि। जीअं हीअ मुल्क ज़रई मुल्क आहे पर ज़रायत जो निसाब बि शागिर्दनि ताईं नथो पहुचे, शायदि उहो छापियो ई नथो वञे, पर हर साल हिन जो पेपर ज़रूरु वरितो वञे थो। अरबी अलाए कॾहिं खां केतिरा ई OTs आहिनि जेके लखें रुपया पघार खणी रहिया आहिनि, पर अॼु ताईं अव्हां न ॿुधो हूंदो त कंहिं सरकारी स्कूल मां को अरबी पढ़ी ऐं सिखी निकितो हुजे शागिर्द। आख़िर असां कंहिंजे अखियुनि में धूड़ विझी रहिया आहियूं। ख़ैर इन ॻाल्हि खे छॾियो, तव्हां हीअ पेपर ॾिसो। हीअ हिन भेरे मीरपुर ख़ास में 6 खां 8 ताईं जे ॿारनि खां हीअ पेपर्स वरिता विया आहिनि। उस्ताद साहिबान त ॾिठा हूंदा, शागिर्दनि बि ॾिठा हूंदा, पर आउं चाहियां थो त ख़ासि तौर ते वालिदैन ऐं समाज जा ॿिया बाशऊर फ़र्द हिननि खे ॾिसनि ऐं ॾिसनि त हिननि जे ॿारनि सां असांजे नसलनि सां कहिड़ो हशर नशर थी रहियो आहे। ऐं जेकॾहिं अखियूं आहिनि त पोइ जेके आला अख़्तियारियूं आहिनि, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं उन खां अलावा जेके ॿोलीअ जा इदारा आहिनि, लैंग्वेज अथॉरिटी, सिंधी अदबी बोर्ड, हिन खे ध्यान सां ॾिसनि ऐं हिन जो नोटिस वठनि। उहे कुझु करे बि सघनि था, पर बहरहाल पेरेंट्स हिन खे ॾिसनि, समाज जा ॿिया फ़र्द ॾिसनि। हिननि पेपर्स में एतिरियूं त ग़लतियूं आहिनि जो यकीन ॼाणो त सही नमूने सां जेकॾहिं 2 दर्जा बि ॿारु पढ़ियलु हुजे त उहो बि सिंधीअ में एतिरियूं ग़लतियूं न कंदो। हिकिड़ो त हिननि में टेक्निकल ग़लतियूं आहिनि, जीअं बिलफर्ज़ हिन में टाइम लिखियलु ई कोन्हे त पेपर जो टाइम केतिरो आहे। उनखां अलावा हिन में सवालनि जे अॻियां मार्कूं बि न आहिनि ॾिनल त कहिड़े सवाल ते केतिरियूं मार्कूं आहिनि। ऐं उनखां अलावा हीअ जेको पेपर आहे सो उन जो प्रिंट बि सही कोन्हे। अरबी जो पेपर त स्क्रीन शॉट जेको आहे सो उन खे प्रिंट कयो वियो आहे, जेको यकीनन कंहिं बि उस्ताद या शागिर्द खे शायदि ई सम्झ में आयो हुजे, खुर्दबीनी जी ज़रूरत पई हूंदी। उनखां अलावा हिन में ॿोलीअ जूं जाम सारियूं ग़लतियूं आहिनि ऐं ॿोलियुनि में बि अंग्रेज़ी ऐं उर्दू में त ग़लतियूं आहिनि, पर सिंधी ॿोलीअ सां अहिड़ी त जुठ कई वई आहे जो यकीन ॼाणो त पेपर पढ़ंदे शर्म थो अचे। हिननि पेपरनि में को हिकिड़ो बि सिंधीअ जो अहिड़ो पेपर न अथव सिंधी ॿोलीअ में छपियलु जंहिंमें क्लास 6 लिखियलु हुजे। 6 लिखियलु आहे सभिनी में। कुझु पेपर्स त अहिड़ा आहिनि जिन जे मथां उर्दू ऐं हेठियां सिंधी लिखियलु आहे। ख़ाल भरियो खे बहरियो लिखियलु आहे। ऐं सिंधीअ जे हिकिड़े पेपर में त जिन लफ़्ज़नि जा ज़िद लिखणा आहिनि उन्हनि में ॾींहं जे बजाए लफ़्ज़ दिन इस्तेमालु कयो वियो आहे, यानी इन जो ज़िद लिखो। इन खां वधीक ॿियो छा थींदो। नुक़सान खे सीन सां लिखियो वियो आहे, करियो में खे इस्तेमालु कयो वियो आहे ऐं भाङो खे भाॻो लिखियो वियो आहे। अहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ई ग़लतियूं हिननि में मौजूदु आहिनि। ही जेके बि तव्हां ॾिसो पिया जेके मूं निशान लॻाया आहिनि, इहे समूरियूं ग़लतियूं ई आहिनि। हाणे अहिड़ी जेकॾहिं ॿोली असांजी प्रिंट में ईंदी त पोइ तव्हां छा था सम्झो त असांजी ॿोलीअ जो मुस्तक़बिल कहिड़ो हूंदो। वालिदैन साथियो, तव्हां हिननि खे ध्यान सां ॾिसो ऐं ही पैगाम आम करियो एसि ताईं जो घटि में घटि सेक्रेटरी ताईं पहुचे हीअ ॻाल्हि।
सेक्रेटरी पाण अदीब माण्हू आहे। उन खां अलावा ॿियो अहिड़ो माण्हू न आहे जेको ॿोलीअ जी अहमियत खे सम्झंदो हुजे। असांजो वज़ीर साहबु हिकिड़ो शाइर आहे। असां लाइ सिंध वतन आहे, हुनजो मशहूरु नज़्म आहे। हुनखे बख़ूबी ख़बर हूंदी, इहो हुन बि ॿुधो हूंदो त अव्हां जूं 2 मावरूं थींदियूं आहिनि, जीजल माउ, धरती माउ ऐं ॿोली माउ। त बराए महिरबानी हीअ ॿोली माउ आहे, हिन सां हशर नशर बंदि कयो वञे। ऐं ॿिया जेके ॿोलीअ जा इदारा आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी अदबी बोर्ड ऐं लैंग्वेज अथॉरिटी, उन्हनि खे बि नोटिस वठणु घुरिजे। ऐं उन खां अलावा सिंधी अदबी संगत, उनखे बि हिन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु घुरिजे ऐं मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे पंहिंजी ॿोलीअ माउ जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। महिरबानी तव्हांजी।